अस्सलाम वालेकुम। बमन सिटी मिठवर बाबा आला कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन दुनिया बदिलजी चुकी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तरक करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तरक करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। ग़रीबनि जी मदद, मोहताजनि जो साथ, मज़लूमनि सां भलाई करणु। ग़रीबनि जी मदद, मोहताजनि जो साथ, मज़लूमनि सां भलाई करणु। हाणे हू तमामु ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तर्क करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। अहले इल्म सां दोस्ती ऐं ख़ल्क़ ख़ुदा सां मोहबत करणु। अहले इल्म सां दोस्ती ऐं ख़ल्क़ ख़ुदा सां मोहबत करणु हिन जी ज़िंदगीअ जी मशहूरी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तर्क करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। खिल मुख तबियत जो नरम ऐं महिरबान थियणु। खिल मुख तबियत जो नरम ऐं महिरबान थियणु। कॾहिं बि बुरो लफ़्ज़ न कढणु ऐं ज़ाहिर न करणु उमेदवार खे ना उमेद कोन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तर्क करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। फुज़ूल ॻाल्हि खां पासो करणु, बेअदबीअ जी ॻाल्हि बुर्दबारीअ सां ॿुधणु। फुज़ूल ॻाल्हि खां पासो करणु, बेअदबीअ जी ॻाल्हि बुर्दबारीअ सां ॿुधणु। पंहिंजी तहरीव पाण न करणु, कूड़ न ॻाल्हाइणु वाइदे जी ख़िलाफ़ी कोन कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हुनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तर्क करणु न पर उन में रहणु ख़ल्क़ ख़ुदा जी बेलोस सख़्त ख़िदमत करण सां आहे। बेज़बान जानवरनि ते रहम करणु, महिमाननि जी सख़्त ख़िदमत करणु। बेज़बान जानवरनि ते रहम करणु, महिमाननि जी सख़्त ख़िदमत करणु, जोश में बेहोश करणु। अल्लाह रहीम, रब करीम, ख़ालिक़ अल रहमान अल रहीम। तहक़ीक़ इंसान खे सुहिणी सूरत सुहिणे ढंग में ख़लकियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, हाणे इहो न हू हिन जी दुनिया बदिलजी चुकी आहे। हिनखे ख़बर पई त सुकून कलब दुनिया खे तर्क करणु न पर उन में रहणु
खल्के खुदा जी बेलोस सख्त खिदमत करण सां आहे।